الحمد لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ومرشدنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون صدقت يا رب العالمين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. سبھی ساتھی با آواز بلند پیارا محبت سا مدینے وارے سائیں تے درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين. اسلام کیوں نہ ہو ممتاز دنیا بھر کے دینوں میں وہاں مذہب کتابوں میں یہاں قرآن سینوں میں ڈاڑیاں چاہو سبحان اللہ. جے کے دوست چھٹرا بیٹھا ان کے گزارشہ ویجا جاتی ہے جو ماشاءاللہ سردی ختم یہ جے کے بنے تے دوست بیٹھا سوری جو ماشاءاللہ یہ اچھی ٹوپی اور مجاہد جے کو کچاری کرے دو ابا سوری چورے ماشاءاللہ جن سبحان اللہ چاہیے. جے کے دوست گمان فرندہ باقاعدگی سا کانفرنس جو آغاز تھی چکوا لیکن اساں جا دوست شڑ وچڑا ہیں ان کے گزارش آئے معدبانہ ادب احترام سا وہی کرے. اللہ پاک جو قرآن مدینے جے میر آمنہ جے لال جو فرمان عالمن جو زیارتوں اچھی کرے ادب احترام سا بدھاؤں کیوں. جے کے دوست بار گمن تھا ان کے گزارشہ جلدی جلدی پہنچی ونیو. ہن عظیم الشان کانفرنس جا مہمانان گرامی ان قریب اسٹیج تے جلوہ افروز تھن وارا ہے لیکن اساں جا دوست انجائی غفلت میں آئیں جتے بھی آواز ونی رہوا یعنی لاؤڈ اسپیکر کے ذریعے سب دوست پانچوں کچاریوں چھڑے کمکار چھڑے دندہ چھڑے
अजाई लग कचारन के छड़े अची करे असा अल्लाह जो कुरान बुधी करे पांजे वक्त के कीमती बनायो जेके मोहब्बत से वेठा बई हल बुलंद करे जो सुभान अल्लाह। खबर पवे तो मुजाहिद पिंडाल में आया है अने खामोश वेठा हो सर्दी लगी हुई है ताके बुलंद आवाज से जो सुभान अल्लाह माशाअल्लाह। खबर पवे तो मुजावर न पोतान मुजाहिद पोतान डाडा चो सुभान अल्लाह। इंतहाई रहमत बरकत वारी महफिला सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व दिस्तार फजीलत के उन्वान सा मदरसा अरबिया फैजुल उलूम हम्मादिया खडवारी के अंदर सालानो अजीम शान इज्तिमा इंतहाई ज़ौक़ व शौक़ सा इनेकाद पज़ीरा है। बिरादर मुकर्रम उस्तादुल उलमा हजरत साईं मुफ्ती मोहम्मद दाऊद कलोड़ो साहब जी दावत दे इन मदरसे में जलसे में हाजिरी नसीब थिया। अल्लाह पाक को दुआ था अल्लाह ताला तरफैन जो अचण वेहण बुद्धण आलमन जो बुधान पांजी बारगाह आलिया में मकबूल आए मंजूर फरमाए। माद मेहमान आया ये समझो मेजबान आया तो दिन मदरसे में कुछ वक्त मां खिदमत कई ये मदरसो पुराने बुजुर्गन जो पोखल बाग है इंशाअल्लाह क़यामत ताईं हिनी फैजुल उलूम जो फैज जारी रहंदो तो इंशाअल्लाह। मुझा मोहतरम दोस्तों दिस्तार फजीलत मदरसे जो नतीजो रिजल्ट इंशाअल्लाह अवाजे सामो इंदो जेके हुफ़ाज इन मदरसे में के नौनिहाल गरीबन मिस्कीनन आए उन मजदूरन जा बचड़ा तवा मदरसन में सर्वे कयो अवा के जई तालिब का पुछंदो को हारी जो बचड़ो को मजदूर जो बचड़ो को मेहनत कश जो बचड़ो एमएनए एमपीए जो पार ना होंदो माशाअल्लाह। अल्लाह पाक बरकत फरमाए। ए हितों जो साईं हाफिज साहब थी करे ता जुना मुला सखी ना होंदा डाडे जो सुभान अल्लाह। अल्लाह पाक साईं जी जिंदगी में बरकत फरमाए। मौजा मोहतरम दोस्तों त नल्ला नल्ला बचड़ा आवाज आडो इंदा जन ही समूरो अल्लाह जो कुरान अलिफ लाम का वठी करे वन नास तक पांजे सीने में समायो आ डाडे जो सुभान अल्लाह। ए उस्तादन जी मेहनत इन इदारे जो फैज के तरन इलाकन ताईं शिकारपुर का वठी करे कश्मीर ताईं हिन इदारे जो फैज हलियो आ ऐं हलंदो अब बचड़ा के पढ़ाईंदा ना जो इंशाअल्लाह। ये मदीने जे साईं जो मौजू जिंदा कुरान पाक झंग झर में मौजूद है। अल्लाह फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। दारिया चो सुभान अल्लाह जेको सुभान अल्लाह चंदो मदीने विंदो शौक है ना या इते पया होंदो जंके शौक आ डाडे जो सुभान अल्लाह। अब मुजीब लाउड के ने खोले माशाअल्लाह अल्लाह बरकत फरमाए। अल्लाह फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ओ सोना मोहम्मद करीम अल्लाह मदीने जमीर आमने जलील मिठे मोहम्मद करीम के अल्लाह दिल जाए दे दे तसल्ली दे दे। अल्लाह फरमाए सोना घबराए इन कुरान के लान वारो मां खुद खुद हिफाजत करने वारो भी मां अल्लाह आया डाडा जो सुभान अल्लाह। अब हिफाजत जी केर करे पियो आज 15वीं सदी में भी कुरान झंग झर में मौजूद आलमन जे सीनन में मौजूद हाफिज़न जे सीनन में मौजूद अल्लाह मदारिस में कुरान मौजूद। ओ दुनिया में ये कुरान आए तो दुनिया भी आए अल्लाह ये दुनिया जो रूह
अल्लाह जो कुरान हे पढ़ण वाला मौजूद हे मदरसा दौद दुनिया आए हे सिज उभरे दो कुरान जे करे चंद्र चमके दो कुरान जे करे ओ जमीन फसल दी कुरान जे करे ओ मेवा दी कुरान जे करे मिठो मिठो पानी दी कुरान जे करे अल्लाह फरमाए वानो नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाअ व रहमतुल लिल मुमिनीन दादा न तो जो सुभान अल्लाह जंहिंजी दिल दरिया बुलंद आवाज़ सां चई सुभान अल्लाह अन्या तो जमात अचे पई इंशाअल्लाह इन कुरान पाक जे लाइ परे परे का जमात इंदी ऐं हे पिंडाल भरजी वेंदो जेके आखिर ताईं वेंदो ॿई हथ बुलंद करे जो सुभान अल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह मार्ज़ बेगद मदीने जे मीर जो मौजू अज भी मौजूद अल्लाह पाक अगे नबियन के किताब अल्लाह ओ उन्हनि जी जिंदगी ताईं मौजूद मूसा कलीमुल्लाह के ओ तौरात मिलो उन्हें जी जिंदगी दई हो ईसा रूहुल्लाह के इंजील मिलो ओ दाऊद अलैहिस्सलाम के ज़बूर मिलो पर या तसल्ली उनके न मिली अल्लाह अल्लाह पर या दिल जो ओ तसल्ली मदीने जे मीर आमिना जे लाल के अल्लाह दिनी अल्लाह फरमाए नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून दादा चो सुभान अल्लाह कुरान ओ सोना साला दो कुरान ओ निजी हिफाजत करावर भी ऐसा मक्के में मदीने जे मीर आमिना जे लोल कुरान पाक पढ़ी करे नबुवत वारी ज़बान से काफरन के बुधायो मुशरिकन के बुधायो अल्लाह अज ते आलिम ओ स्टेज ठहियो इश्तिहार तंबू लगियो पानीअ जा इंतजाम पर मदीने जो मीर ओ जड़े कुरान पढ़ंदो हो जलसो न इश्तिहार न लाउड स्पीकर न मिठो मोहम्मद करीम नबुवत वारी ज़बान से पहाड़न ते चढ़ी करे ओ मक्के जी घिटन में वनी करे ताइफ में वनी करे मिठे मोहम्मद करीम जो कुरान पढ़ियो हो दादा न तो जय सुभान अल्लाह आज तो के मां के दोस्तों इन कुरान जे करे कंडो न लगवा तो असा के कुरान पाक जे करे धिको ना आया घर बैठे मुफ्त में कुरान वारी नेमत मिली थई शुक्र कर दादा चाहिए सुभान अल्लाह मदीने जो मीर भी मुफ्त में मिलो अल्लाह साहब ओ मदीने जे मीर ते जन कलमो पढ़ो ओ जान कुर्बान बच्चा कुर्बान हर शई कुर्बान पर मदीने जे मीर के ॾाढा दुख मिलो अल्लाह फरमाए सुनो वाज़िर अशीरतकल क़ुरबीन ओ सुनाई कुरान रिश्तेदारन के बड़ी करे पांजन के बड़ी करे कबीले वारन के बड़ी करे ढिजोर अल्लाह साईं जरे वाज कयो और काफरन बुद्धन जे बजाय मुअस्सर थियण जे बजाय अन्या जेको आहे मदीने वारे साईं जे लाइ गलत प्रोपेगंडा ए चई जादूगर हिन जे कलाम में जादू आ साहिरा हिन जो वाइज न ॿुधो हिन जो कुरान न ॿुधो हिन खर वारी जे अंदर हिन स्टेज ते जेकर कोई आलिम वाइज करे ता जमायत में कोई उठी करे उनके ॻाल्हाईंदो जेकर उन्हीं का लफ्ज कढंदो इन खड़वारी जा कलोड़ा उन जमायती के नशरींदा चवंदा तो असांजे मेहमान जी बेइज्जती कई आ नऊज़ बिल्लाह मदीने जे मीर आमिना जे लाल के उन्हनि जेको ॾाढो दुख ॾिना पत्थर हयो साईं जन रहमत वारो मेहरबान नबी बणजी करे कुरान ॿुधायो उन्हनि छा कया दुख ॾिना अल्लाह अकबर साईं जन मेहरबान बणजी करे ओ
ताइफ में वनी करे वाज को ओ तेरे वड़ा सरदार हो मिठो मोहम्मद करीम काफरन जे लाए भी जो रहमत ओ मेहरबान बणजी आयो हो अल्लाह फरमायो अमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ सोना साधो के समूरे जहानन जे रहमत बनायो मोकलिया काफरन जे लाए ओ दुश्मनन जे लाए अल्लाह अल्लाह पखन जे लाए जिन्नन जे लाए सोना साधो के रहमत वारो बनाया अल्लाह पाक तवा साके नबी भी रहमत वारो दिनो कुरान पाक भी अल्लाह रहमत ऐं बरकत वारो दिनो दादा चो सुभान अल्लाह नबी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी रहमत वारो नबी कुरान मजीद कुरान पाक भी तवा संगे रहमत ऐं बरकत वारो दोस्तों किताब मिलवा हेरे मारे तवज्जो कर जेको तवज्जो से वेठो दादा चो सुभान अल्लाह टाइम इंतई मुख्तसरा मेहमान घणा पर माके जमाल इशारो इंदो मां पानी जाय वठंदम मुंजा दोस्तों साईं जन फरमाओ ताइफ जे अंदर टे वडा सरदार आंदान मां उन्हनि खे समझाया अब भोतार समझी विया कौम भी समझी वेंदी सरदार वडेरा रईस ये हिदायत वारा ये जेको चंगा थी पिया कुरान जा आशिक बणजी विया तो नंढा पाणी समझी वेंदा साईं जन उन्हनि खे खैर ख्वाह समझी साईं जन उन्हनि खे वाज़ कयो फरमाया क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून ओ कलमो बड़ो कामयाब थींदो इन पुतन जी पूजा छड़ो अकेले अल्लाह जी इबादत कयो सजदो भी अल्लाह जो ओ इबादत भी अल्लाह जी रुको भी अल्लाह जो अल्लाह अल्लाह कलमो पढ़ंदो दुनिया में भी कामयाब थींदो आखिरत में भी कामयाब पर मदीने जे मीर जी आ गाल उन्हनि खे न वणी ओ ॾाढो उन्हनि खे परेशानी थी छो तो मुशरिक के तौहीद न वणंदी आ मुशरिक के अल्लाह जो कुरान न वणंदो आ उनके तौहीद आ उनके हाणे ता रबीउल अव्वल में ॾिठो हूंदो न ॾाढो हमरान जी ईदा हुयूं सीज़न हा नच नचा हलवे जी देग ते दुन ते डारिया वडो पटको आ ते हमरा के खुशी आ आशिक रसूल आ आशिक रसूल ते हे हन जेके अदब सां वेही करे मिठे मोहम्मद जो कुरान बुधंदा ॾाढा चओ सुभान अल्लाह आशिक होता है आशिक आता है दर पर नबी को दर दर बुलाता नहीं ॾाढा चओ सुभान अल्लाह आशिक जो को उते पेरन उघाड़ो पहुचे मुंहिंजा दोस्तो इहो आशिक ना है जो मदीने जे साईं के हित घुराए अल्लाह अकबर मदीने जे मीर आमिना जलील मिठे मोहम्मद करीम हो उन्हनि खे तौहीद ॿुधाई उन्हनि वॾेरन ओ बोतारन रईसन के न वणी ॾाढो उन्हनि खे तकलीफ़ आई साईं खे ॾाढा दुख ॾिनो नंढा नंढा ॿार ताइफ जा सॾे करे उन्हनि खे चयो हे कल जो न ठहियल असांखे सम्झाइण आयो अल्लाह अल्लाह असांखे अपे ॾाढे वारे दीन खां झलण आयो इनके पत्थर हणोस भितर हणोस अज तोखे मूंखे ओ कंडो न लॻो अज धको न आयो अज हिनजे करे इज्जत मिली अल्लाह अल्लाह मदीने जे साईं खे एड़ा पत्थर हयो जो जिस्म मुबारक लौलान दियो पर मदीने जो मीर उन्हनि खे बदुआ न थो ताइफ के ॿार अची करे वण ठावे करे मिठो मोहम्मद करीम ओ उन्हनि खे ज़ालिमनि खे काफ़िरनि खे दुश्मननि खे दुआऊं थो ॾे ॾाढा चओ सुभान अल्लाह
दुश्मनन के भी सांजन दुआऊं दिन पिया असा वरी जेको वाइज न बुधंदो छा चंदा असा जो छा वनी करे खड पवे छड मंडे के वारी में नथो बुधे त असा के केड़ो मथे में सूर आ चंदा न बाबा जेको असा के गालाइंदो असा वरी वो इलाको ही छडे वेंदासे पर मदीने जो मीर आमिना जो लाल अखलाक वारो रहमत वारो मेहरबान नबिया रहम दिल नबिया मदीने जे मीर दे वे फरिश्ता जिब्राइल इसराफील मीकाइल वडा वडा अजाब वाला फरिश्ता आया साईं तवा के डाडो दुखा होता अल्लाह अकबर साईं तवा के पत्थर आया तो असा के मोकल अल्लाह ओ सान के हलाक कयो ताइफ जे बिन पारन में इनके पीछ रहो साईं फरमायो ना 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 मा मोहम्मद करीम इन जे लाए रहमत बनजी आयो मा पांजी कौम के हलाक करन आयो अल्लाह फरमायो वमा अरसलना इल्ला रहमतल लिल आलमीन डाडा जो सुभान अल्लाह जेको आशिका डाडा जो सुभान अल्लाह ओ जेको सुभान अल्लाह चंदो हिन साल मदीने विंदो अब शौक है ना मदीने इंशाअल्लाह कमंद खड़ी जल्दी ता पहुंचंदो डाडा जो सुभान अल्लाह माल पे गो मदीने जे मीर ओ तो आदमी अल्लाह हम हद कौमी फइन्नहुम ला यालमून अल्लाह माजी कौम के हिदायत दो कर अल्लाह मके न सुना तो नाए आज सुनान है ओ पत्थर ना हरना इन खड़वारी जो जलसे में अचण वारो मदीने जे साईं जो अखलाक दरसे अल्लाह वो पोरी ओ जेका मको छड़ियो वेंदी हो साईं जर भरी खणी करे उन अम्मा के चवंद अम्मे जाते तो चवे मां पहुंचाया अम्मा घट वध ॻाल्हाई दी हले हेड़ो तेड़ो ना अज है ना सा मको छड़ियो है साईं जर ॿुधंदा ताल अल्लाह अम्मा जाते चवे उते पहुंचाया ओ ॿुधजो ओ खड़वारी आश रसूल अम्मा ओ जरे साया भरी रखी रही अम्मा जो दी वजो ओ जेरी तई सूरत भली तेरी तई सूरत भली जो सुभान अल्लाह पुट नालो तो बुधायो डाडो तो जो अखलाक ए मोहम्मद को मक्के में आयो असा के अबे डाले वाले दीन का झले तो मां उन का तंग अच्छी करे मक्को छड़वा अबा तू तो डाडो भलो अखलाक भलो दई पांजो नालो बुधो मदीने वाले साईं फरमायो अम्मा जाई नबी जे करे जाई मोहम्मद मीर जे करे तो मक्को छड़वा वो मोहम्मद मां आया डाडा न तो चए सुभान अल्लाह वो मां आया खड़वारी वारो उन कुराड़ी जे पेरन में जमीन निकरी भई ओ ताक खुली अल्लाह अब ओ तो जे लाए माके डाडो गलत समझायो मिसगाइड कयो अबा तो जो डाडो अखलाक भलो सीरत भली सूरत भली अल्लाह फरमायो व इन्नका लअला खुलुकिन अजीम ओ सोना सादो के खुल्क अजीम जो मालिक बनायो अल्लाह सोना तो जो खुल्क ओ दिसी करे पर वे पांजो थींदो दुश्मन सजन पण थींदो काफिर मुसलमान थींदा डाडा जो सुभान अल्लाह साईं जो अखलाक असा जो अखलाक हुआ जो पांजा भी भजी विया मुसलमान भी असा तंग अची विया तबलीग जमात जा साथी वाणे घोटकी जेके दावत ॾियण वाया वाणे चयो मुसलमान के वाइज कयो मुसलमान के तबलीग कयो ब्याज मुसलमान कत्ल मुसलमान गारियो मुसलमान जुल्म अगवा मुसलमान तो करे असा के छो समझाण आया हो मुझा दोस्तों असा जो अखलाक हुआ पाड़े
वारा तंग मुसलमान मुसलमान मां बेजार अल्लाह अकबर मदीने वारे साईं जो खुल्क अजीम त ॾिसो उहा गंद सटण वारी माई जंहिंजी तबियत ख़राब थे साईं यार उनखां पुछा था करन उनजे पेरनि मां ज़मीन निकिरी वई मां त कंदा सटा मां त दुश्मनियूं कयूं मां त रस्ता रोक भरियम पर ही एॾे अखलाक वारो आहे अॼु माखो तबियत पुछण आयो आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह अॼु त माखो पुछा करण आयो आहे उहा कुरारी बिस्तरे ते अलील चवे थी अबा जल्दी कर माखे कलमो पढ़े ॾाढो जो भलो नबी सोनो नबी अल्लाह ओ रहमत वारो नबी कलमो पढ़े मां मुसलमान थिया चओ सुभान अल्लाह नारे तकबीर शान मुस्तफा ताजदार खत्म नबूवत दोस्तों वो कुरारी चवे थी अब्बा नावंज माखे कलमो पढ़ा मुंहिंजा दोस्तों मदीने जे मीर आमिना जे लाल जे नक्शे कदम ते असां हलो मिलाद मुस्तफा जो मकसद विलादत बासाद जो मकसद इहो आहे तो हुजूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा के अपनायो अखलाक और किरदार के अपनायो उन्हीं जी जिंदगी के अपनायो मिलाद जो मकसद इहो आहे असां बा टपरा ॾई बस हक अदा करे छॾियोसीं अल्लाह अकबर बा जंप ॾई असां हक अदा करे छॾियोसीं आशिक हुआ जेको 24 कलाक सारी जिंदगी मर्दे दम तक मदीने जे साईं जी जिंदगी अपनाए खड़वारी जे जलसे में अचण वारो मदीने वारो साईं भी तव्हां असांखे रहमत वारो मिलियो आहे ए कुरान भी रहमत वारो मिलियो आहे इतो मां वाइस शुरू कयो मदीने वारो साईं भी रहमत वारो कुरान भी कुरान पाक सां मोहब्बत कयो ओ अज हिन खड़वारी जे जलसे में स्टेज ते तव्हां ॾिसंदो उन ग़रीबन ओ मिस्कीनन जा बचड़े जेके असर जो भी उठी करे अल्लाह जो कुरान जो दीदार कंदो सुबह जो भी कुरान शाम जो भी कुरान पढ़ी अज पंहिंजे सीने में महफूज कयो हाफिज़ुल कुरान बणिजी वियो अज स्टेज ते उहे नौ निहाल ओ गुलन जहिड़ा बचड़ा नज़र ईंदो उनजे अबे जा भी ओ माइटन जा भी चेहरा चमकदा पिया हूंदो उस्तादन जे चेहरनि ते भी ख़ुशी हूंदी ए मदरसे तव्हांखे हाफ़िज़ पैदा करे ॾींदो आलिम पैदा करे ॾींदो अॼु वाइदो कयो जो इंशाअल्लाह असां मदारिस सां मोहब्बत कंदासीं जो इंशाअल्लाह मदरसनि सां जानी माली ताउन कंदासीं हिते एमए एमपीए जा बच्चा नथा पढ़न सरदारन जा बच्चा कॉलेजन यूनिवर्सिटियुनि में पढ़दा खड़वारी जे जलसे में अचण वारो हिते तालिब उहे पढ़ंदा जंहिंजा कपड़ा भी फाटल टोपड़ी भी छिजल मुंहिंजा दोस्तों उहे मिस्कीनन जा बच्चा पढ़ंदा तुंहिंजा मुंहिंजा बच्चा सुबह जो उथी करे नाश्तो कंदा तुंहिंजा मुंहिंजा बच्चा स्कूल जी तैयारी कंदा पर नबी जा मेहमान असर जो उथी करे अल्लाह जे कुरान जो दीदार कंदा ॾाढा चओ सुभान अल्लाह असर जो उस्ताद उथाईंदो आहे तालिबन खे आज़ान न मिलंदी आहे उथो तालिब वीचारा सर्दी में वज़ू करे हिन सोने कुरान जो अग में दीदार कंदा आहिनि अबा दीदार त कयो चओ सुभान अल्लाह जंहिंखे ॾिसण भी सवाब आहे पढ़ण भी सवाब आहे मूंखे अधु घंटो थी वियो आहे पंहिंजे को ॻाल्हायो अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हे मूसा नात ख़्वान मिस्कीन हमादुल्लाह गरीबा अध नात चोंदो पर तावन भी कयो हे बंद जेको इंजे करे ना जो तावन न कयो पैसा अची सघंदा ता ना अचो ॾाढा चओ सुभान अल्लाह।